हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। मेहरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। एक पंडित वॾो विद्वान हो ऐं एक राजा वटि ॾाढे प्रेम ऐं श्रद्धा सां सत्संग कंदो हो। घणाई प्रेमी अची ॿुधंदा हुआ। समापति जो ॾींहुं आयो त राजा चयसि त भॻवान हुकुम करियो तव्हांजी शेवा करियां का। हिन चयो त राजन, परारब्ध क़िस्मत मुंहिंजी दासी आहे, नौकराणी आहे, उहा पाणे ई मुंहिंजी शेवा कंदी। राजा ख़्यालु कयो त हिन परारब्ध क़िस्मत ते रखियो आहे, सो ॾिसां त कीअं थी इहा हिन जी शेवा करे। सच पुछ त परारब्ध ईअं ई करे थी, पंहिंजी क़िस्मत ईअं ई करे थी। पंहिंजी क़िस्मत पंहिंजी दासी आहे, नौकराणी आहे, पर असांखे धीरज, संतोष ऐं शुक्र हुअणु घुरिजे। त राजा उन ॾींहुं रुॻो 1 रुपयो रखी मथो टेकियो। पंडित उन ते बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं वॾी उमंग मां इहो खणी परमात्मा जो शुक्राना मञाई। खणी वियो घर महात्मा इहो 1 रुपयो। सीधे वग़ैरह लाइ कर्ज़ु खयो उहो महात्मा, सो इहो रुपयो यकदमि वञी मोदीअ खे ॾेई चयाईं त बाक़ी पोइ ॾींदोसां। दुकानदार त ॾाढो दयावान ऐं प्रेमी हो। हिन बि ॾिठो त राजा हिन सां सुठो वर्ताव न कयो आहे, सो खेसि चयाईं त स्वामी, मूं अव्हांखे पंहिंजो सभु कर्ज़ु माफ़ु कयो ऐं हाणे अव्हीं मूं वटि कथा करियो ऐं रहो। होॾां राजा जो ॾाढो अबजस थियणु लॻो जो हेतिरा ॾींहं सत्संग कराए पंडित खे रुॻो 1 रुपयो बेटा ॾिनई। वज़ीर राजा खे सम्झायो त पंडित जी परवरिश त भॻवान थो करे, पर छा अव्हां ईअं था सम्झो त अव्हां था हिन जी पालना कई? जॾहिं हू तव्हां वटि वेठो तव्हां ईअं पिया सम्झो त उन जी पालना अव्हीं पिया कयो। पंडित जी पालना त भॻवान पाण कंदो आहे। क़ीमत त केरु बि अहिड़नि महात्माउनि जे सत्संग ऐं उपदेशन जो नथो ॾेई सघे, लेकिन शक्ति आर शेवा करणु ज़रूरी थिए थी, न त ख़राबु नतीजो थो निकिरे। अव्हांखे बि पंहिंजे योग्यता अनुसार शेवा करणु खपंदी हुई। श्री रामचंद्र जहिड़े समर्थ अवतार बि विशेष मुनि खे चयो त मुनि स्वामी, आउं अव्हांजो बारी कर्ज़दार आहियां ऐं इहो कर्ज़ु कदाचित लाहे नथो सघां। इन हूंदे बि हू मुनीअ जी तन मन ऐं धन सां शेवा कंदो रहंदो हो। वज़ीर जो शर्माइण ते राजा बि अंदर में सभु कुझु सम्झी वियो त आहे त इहो बराबरि त सभिनी जी पालना परमात्मा थो करे। सो पंहिंजी बुद्धि ते लालच करणु लॻो, पंहिंजी बुद्धीअ ते बूंदा ॾियणु लॻो त ही छा कयमि। आख़िर सभिनी खे सलाह ॾिनी त अवल उन पाप जो प्रायश्चित कयो जंहिं लाइ को बारी गुप्त दान कयो। पोइ वरी हू हिन पंडित खे घुराए संदसि शेवा इज़त मान सां करायो, न त परलोक बि दुखी थींदो तव्हांजो। हिन लोक में त तव्हांजी गिला थी रही आहे। राजा इहो मञी हिकु कद्दू घुराए उन में अंदरि ख़ूब हीरा जवाहर भराए बंदि करे हिकु साधुअ खे दान कयो ऐं खेसि चयाईं त महाराज, हिन जी सब्ज़ी करे खाजो। त हिनखे हिन जे जेके वज़ीर हुआ, जेके सभा में ॿिया माण्हू हुआ, उन्हनि चयो त हाणे तोखे गुप्तदान करणु खपे। हिन छा कयो, कद्दू घुरायो जंहिंखे कटे उन अंदरि सोन भरे कद्दू खे बंदि कराए ऐं उन ॿिए के साधुअ खे इहो ॾेई छॾियो कद्दू ऐं चईं सब्ज़ी करे हिन जी खाजां। इत्तेफ़ाक़ सां जंहिं दुकानदार वटि इहो पंडित रहियल हुओ, उन दुकानदार पुछियो त बाग़बान, अॼु सब्ज़ी कहिड़ी खाईंदा त वठी अचां। पंडित रसोई पंहिंजी पाण कंदो हुओ। पंडित चयसि त कद्दू खणी ठाहिबो। जेको पंडित हुओ, जेको हुन वटि रहियल हो राजा वटि, उन खां पोइ अची हू दुकानदार वटि रहियो। उन दुकानदार पुछियसि त तव्हां छा खाईंदा, या तव्हां लाइ वठी अचां, छा प्रसाद में वठंदा? हिन चयो, मूंखे कद्दू आणे ॾे, ऐं कद्दू जी सब्ज़ी ठाहींदुसि। सो दुकानदार जो नौकर वियो कद्दू वठण त वाट ते इहो साधू खेसि कढियो जंहिंखे
राजा दान में कदुं ॾिनो हो। जंहिंखां पुछाईं त हीउ कदुं घणे वरितो अथव। हिन चयो त हीउ त मूंखे राजा दान ॾिनो आहे, हेॾे राजा ही मामूली दान कयो आहे। नौकर चयसि त जे हीउ कदुं विकिणो त मां अव्हां खां वठां। हिन क़बूल करे चइनि पैसनि में खणी हिन खे ॾिनो ऐं हू इहो वठी पंडित खे ॾेई वियो। कुझु वक़्त खां पोइ पंडित वॾियो त हीरा जवाहर निकिता। ईश्वर संदसि संतोष जो हिन खे इहो फल ॾिनो। तो जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं जेतिरो थी सघे असांजे YouTube चैनल आत्म ज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं उन मां लाभ पायो।